नमस्ते, तव्हांजो स्वागत आहे पंहिंजे चैनल हिंदू सिंधी किचन में। खुशबूदार चटपटे ऐं जूसी कबाब तयारु कंदमि मां अफ़्तारीअ जे लाइ। तव्हांजे लाइ रेसिपी खणी आई आहियां। गोला कबाब जे लाइ मां तव्हांखे ट्रिक्स ॿुधाईंदमि कीअं तयारु मां कई आहे। हाफ केजी बोनलेस चिकन कबाब तयारु करण लाइ असांखे मसालनि जी ज़रूरत पवंदी। 2-3 कलियूं असांजूं लसन जूं आहिनि, हिकु आहे असांजो ग्रीन चिली, जीरा पाउडर आहे 1 स्पून, नमक आहे 1 स्पून, लाल मिर्च आहे 1 स्पून ऐं आधा स्पून असां गरम मसालो असांजो होममेड आहे, जेको मां अवल तयारु कयां रेसिपी रखी चुकी आहियां। ऐं इहो हुयो असांजो मसालो। मसालो चॉपर में विझी छॾींदासीं चॉप करण जे लाइ। इहो ई असांजी चिकन हाफ केजी असां चॉपर में पीसे छॾियोसीं। हे असां 1 स्पून दही असां हिन में विधीसीं जीअं असांजो जूसी असांजो कबाब तयारु थिए। ॾिठो असांजो त अञा ताईं असांजी चिकन ओड़ी सॉफ्ट न थी आहे। असां हिन में वरी असां हिन में ॿीहर चॉपर में विझंदासीं आहिस्ते आहिस्ते करे। इन में असां 1 स्पून तिखा मसाला विझ, इन सां तव्हांजी टेस्ट सुठी थींदी। ऐं हे आहे असांजी घर जी मलाई, इहा बि असां हिन में विझंदा गोलनि कबाबनि जीअं असांजा जूसी कबाब तयारु थियनि। स्पून बेसण, इनखे असां ड्राई रोस्ट कंदासीं। ॾिसो असां कीअं ड्राई रोस्ट कयूं था खुशबू अचण ताईं। सुठो असां बेसण ड्राई रोस्ट कयोसि, पर बेसण थधे थियण खां पोइ असां हिन कीमे में विधा। जेको असां चिकन जो असां कीमो कयोसीं इहो असां चॉपर में इनखे असां मिक्स कंदासीं। इनखे असां मिक्स कयोसीं चङी तरह सां। हथ ते असां गिहु हणी करे कबाब तयारु कंदासीं। इनखे असां बोल तयारु कंदासीं। पोइ असां इन में स्पून विझी करे असां हिनखे गोलो कबाब तयारु कंदासीं। तव्हां पेंसिल सां त तयारु कया आहिनि, पर स्पून सां न। असां स्पून सां तयारु कया आहिनि असां गोला कबाब। इनखे स्पून खे बि असां थोरो गिहु हयोसीं, कुकिंग ऑयल असां इनखे हयोसीं। ॾिसो असां कीअं असांजा गोला कबाब तयारु थिया आहिनि। ईअं बि तव्हां तयारु करे सघो था। गोला कबाब तयारु थी चुका आहिनि। असां हिनखे फ्राई पैन में शैलो फ्राई कंदासीं। हिनखे असां हल्की गैस ते पचाईंदासीं गोलनि कबाबनि खे। चिकन असांजी कची हुई, इन करे असां हिनखे जेसिताईं असांजा हेठियों हिसो असांजो पची न वेंदो तेसिताईं असां हिननि खे पलटींदासीं न, जीअं सुठे नमूने असांजा हेठां पची वञे। ॾिसो असां केतिरो गिहु विधो आहे असांजा। ॾिसो कीअं सुठे नमूने असांजो हेठियों हिसो ॾिसो असांजो। हाणे असां हिनखे पलटींदासीं जीअं असांजो हेठियों हिसो हल्को पची चुको आहे। ऐं इन करे असां थोरी देरि खां पोइ असां हिनखे पलटींदासीं जीअं असांजा टुटी न वञनि। ॾिसो असां गैस केतिरी रखी आहे। रेसिपी एतिरी मज़ेदार ऐं जूसी आहे गोलनि कबाबनि जी। तव्हां अफ़्तारीअ में ज़रूरु तयारु कजो, तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। मां हीअ ॿी रेसिपी तव्हांजे लाइ अफ़्तारीअ लाइ खणी आई आहियां। मां ॿियूं बि रेसिपियूं मां खणी ईंदमि तव्हांजे लाइ, जीअं तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदियूं। सो असांजे गोलनि कबाबनि जो कलर केॾो सुठो तयारु थियो आहे, ब्राउन कलर थियो आहे। हाणे असां डिश आउट कंदासीं गोलनि कबाबनि खे। गोला कबाब फ्राई थी चुका आहिनि। असां हिनखे स्मूथली टेस्ट अचण जे करे असां हिनखे कोयले जो धुओं ॾिनो हुयोसि, पर असांखां स्किप थी चुको आहे। जीअं बारबेक्यू टेस्ट तव्हांजे गोलनि कबाबनि में अची वञे तव्हां ज़रूरु ॾिजो। गोला कबाब तयारु आहिनि खाइण जे लाइ। मां सर्व कया न सलाद ऐं टमाटे केचप सां। तव्हां यकीन कयो एतिरा जूसी ऐं डिलीशियस तयारु थिया आहिनि ऐं टेंडर थिया। चिकन गोला कबाब रमज़ान मुबारक में अफ़्तारीअ जे लाइ मां तव्हांजे लाइ तयारु कया आहिनि। तव्हां मूंखे ॿुधाइजो तव्हांखे हीअ कीअं लॻा।
नवां सब्सक्राइबर आया आहिनि त मुंहिंजे चैनल खे लाइक ऐं शेयर कमेंट करे वञो। हाणे पंहिंजी भेण खे इजाज़त ॾियो, वरी मिलंदासीं कंहिं नई रेसिपी।